अस्सलाम वालेकुम दोस्तों। छा जेकॾहिं अॼु जे दौर में तव्हांखे कोडिंग नथी अचे त एज़ ए सॉफ्टवेयर इंजीनियर या कंप्यूटर साइंस स्टूडेंट सोचे सघूं था त तव्हां वटि को स्किल बि न आहे। इन ॻाल्हि खे ईशान उस्मानी पंहिंजे जेडिक ए जे सेशन में डिस्कस कयो ऐं अॼु असां बि उहो ई डिस्कस कंदासीं त ईशान उस्मानी इन जे बारे में छा चयो। हिन चयो त सभ खां पहिरियां हिकिड़ो कामयाबु सॉफ्टवेयर ठाहिण लाइ कोडिंग सभिनी खां अहम शइ नाहे हूंदी, छो जो हर साल हज़ार स्टूडेंट्स म्यूट सबू क्वेस्ट या एन डी यूनिवर्सिटीज़ खे मिलाए करे पास आउट थियनि था ऐं इंजीनियर्स थियनि था। पर उन मां जेके उहे FIPs ठाहिनि था, फाइनल ईयर प्रोजेक्ट्स ठाहिनि था, उन्हनि में को बि प्रोजेक्ट असांखे रियल लाइफ में ॾिसण में न ईंदो आहे ऐं उहे प्रोजेक्ट्स डॉक्यूमेंटेशन कोडिंग ऐं डिज़ाइन सां भरिया पिया हूंदा आहिनि, पर उहे असांखे रियल लाइफ इम्पैक्ट क्रिएट कंदे बिल्कुलु ॾिसण में न ईंदा आहिनि। छो जो सभ खां पहिरियां हिकिड़ो कामयाबु सॉफ्टवेयर ठाहिण लाइ तव्हां वटि हिकिड़ो वैलिड प्रॉब्लम हुजणु घुरिजे। तव्हां वटि हिकिड़ो आइडिया आहे, तव्हां हुनखे वैलिडेट कयो त छा ही हक़ीक़ी मसइलो आहे माण्हुनि जो, या सिर्फ़ु असांजे दिमाग़ में हिकिड़ो सोच अची रहियो आहे जेको सिर्फ़ु असांखे लॻे पियो पर ॿियनि जो ही रियल लाइफ में मसइलो आहे ई न। उहो तव्हां वैलिडेट कीअं कंदा आहियो? तव्हां मुख़्तलिफ़ वञी सर्वे वञी करे कंदा आहियो, मुख़्तलिफ़ स्टूडेंट्स खां वञी पुछा कंदा आहियो त वाक़ई ही मसइलो आहे या न, या जंहिं लाइ तव्हां प्रोजेक्ट ठाहे रहिया आहियो त ही माण्हू यूज़ कंदा, तव्हां पहिरियां हुन खां पुछा कयो त ही वाक़ई को मसइलो आहे या न। जेकॾहिं मसइलो आहे त वरी बि छा उनजे लाइ सॉफ्टवेयर या ऐप या वेबसाइट ठाहिणु लाज़मी आहे या न, या इहो ॿिए कंहिं तरीक़े सां सॉल्व थी सघे थो जेको वधीक सुठे तरीक़े सां मसइलो हल थी सघे। छो जो एंड गोल मसइलो हल करणो हूंदो आहे, सॉफ्टवेयर या वेबसाइट ठाहिणु न हूंदो आहे। उनखां पोइ तव्हांखे लॻे थो त हा वाक़ई ही डिजिटली सॉल्व थी सघे थो, हिकिड़ो ऐप ठाहे, वेबसाइट ठाहे, या ॿियो को हिकिड़ो AI एजेंट ठाहे, या ॿियो को टूल ठाहे, त पोइ तव्हां ईंदा आहियो डेवलपमेंट फेज़ में। त हाणे असांखे प्रोजेक्ट ठाहिणो आहे ऐं तव्हांखे कोडिंग नथी अचे त पोइ हाणे तव्हां छा कंदव? त सभ खां पहिरियां सॉफ्टवेयर इंडस्ट्री में जेको कोडिंग आहे उहो हिकिड़ो वॾो बैरियर हूंदो हो। जेके नॉन टेक्निकल माण्हू आहिनि जंहिंखे कोडिंग वग़ैरह नथी अचे त उहे पंहिंजा प्रोजेक्ट्स एप्स या वेबसाइट्स न ठाहे सघंदा, छो जो उन्हनि खे कोडिंग नथी अचे। पर अॼु जे दौर में जेकॾहिं तव्हांखे कोडिंग नथी अचे त तव्हां नो कोड टूल्स खे यूज़ कंदे पंहिंजा आइडियाज़ जेके आहिनि उहे एक्सपेरिमेंट करे सघो था ऐं पंहिंजा जेके आहिनि स्टार्टअप प्रोजेक्ट तव्हांखे लॻे थो जेको ही स्टार्टअप थी सघे थो, उनजो प्रोजेक्ट ठाहे, उनजो ऐप ठाहे, उनजो वेबसाइट ठाहे, तव्हां उनखे चेक करे सघो था वाक़ई ही मसइलो आहे, ही कमु करे थो या नथो करे सघे। मुशाहिदो करे या तजुर्बो करे सघो था उन पंहिंजे आइडिया ते। मुख़्तलिफ़ नो कोड टूल्स खे यूज़ कंदे तव्हां एप्स, वेबसाइट्स या ॿिया जेके आहिनि सॉफ्टवेयर्स वग़ैरह ठाहे सघो था, पर इन लाइ तव्हांखे जेकॾहिं कोडिंग नथी अचे त उनजे बजाए तव्हांखे ॿिया कुझु स्किल्स अचणु घुरिजनि जंहिंजे ज़रिए तव्हां हिकु सुठा प्रोजेक्ट्स ठाहे सघंदो। सभ खां पहिरियों स्किल जेको ईशान उस्मानी ॿुधायो उहो ॿुधाई प्रॉम्प्ट इंजीनियरिंग। तव्हांखे AI खे पंहिंजी ॻाल्हि सम्झाइण जी एबिलिटी हुजणु घुरिजे। तव्हां AI खे ॿुधाए सघो त तव्हांखे कहिड़ी शइ खपे एग्ज़ैक्टली। नंबर 2, तव्हां वटि डोमेन नॉलेज हुजणु घुरिजे। जंहिं बि फील्ड जे रिलेटेड तव्हां प्रोजेक्ट ठाहे रहिया आहियो तव्हांखे उन फील्ड जे बारे में ॼाण हुजणु घुरिजे। फॉर एग्ज़ाम्पल मसइलनि जेके तव्हां एग्रीकल्चर जे रिलेटेड प्रोजेक्ट ठाहे रहिया आहियो त तव्हांखे मुख़्तलिफ़ हारियुनि जे बारे में, मुख़्तलिफ़ जेके फ़सुल वग़ैरह आहिनि, मुख़्तलिफ़ जेके दवाऊं इस्तेमालु थियनि थियूं ऐं कीअं फ़सुलु हिकिड़ी जॻह खां ॿिए हंधि वञे थो, जाम शयूं तव्हांखे उन बारे में ख़बर हुजणु घुरिजनि, उन एनवायरनमेंट जे बारे में, उन माहौल जे बारे में। जिते बि तव्हांजो सॉफ्टवेयर प्रोडक्ट या ऐप वञी यूज़ थींदो त तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त उहो एनवायरनमेंट कीअं आहे। नंबर 3, बग़ैर कोडिंग जे जेकॾहिं तव्हां टूल्स ठाहिणु चाहियो था या सॉफ्टवेयर एप्स ठाहिणु चाहियो था त तव्हां नो कोड टूल्स यूज़ कंदे इहे ठाहे सघो था, पर तव्हांखे तमामु घणी प्रैक्टिस करणी पवंदी जेके डेवलपर्स खे करणी पवंदी आहे। जाम प्रोजेक्ट्स ठाहिणा पवंदा आहिनि। हिकु सुठो प्रोजेक्ट ठाहिण खां पहिरियां तव्हांखे तमामु वॾे लेवल जी प्रैक्टिस करणी पवंदी आहे। तंहिं लाइ ईशान उस्मानी चयो त तव्हांखे एजेंटिक AI खे या AI खे घटि में घटि 10,000 कलाक ॾियणा पवंदा हिन में एक्सपर्ट थियण लाइ ऐं सुठा AI एजेंट्स या प्रोडक्ट्स वग़ैरह ठाहिण लाइ, ऐं हिकिड़ो पंहिंजो सक्सेसफुल कैरियर ठाहिण लाइ हिन AI में या हिन AI डोमेन में। ही कुझु नो कोड टूल्स आहिनि जेके तव्हां यूज़ कंदे पंहिंजा स्टार्टअप आइडियाज़ प्रोजेक्ट्स ठाहे करे डिप्लॉय करे उनखे एक्सपेरिमेंट करे सघो था वाक़ई ही कमु कंदा या न। जंहिंमें ही तमामु वॾी लिस्ट आहे हिकिड़ी, पर हिन में कुझु फ्री ट्रायल्स ॾियनि था ऐं कुझु कोन था ॾियनि, जंहिं लाइ तव्हांखे पे करिणो पवंदो आहे, पर पाण पे कोन था करे सघूं। त तव्हां ही N8N टूल जेको हिन मां आहे N8N, इहो हिकिड़ो ओपन सोर्स टूल आहे जेको तव्हां फ्रीली यूज़ करे सघो था ऐं हिन ते पंहिंजा मुख़्तलिफ़ AI एजेंट्स डेवलप करे पंहिंजा स्किल्स जेके आहिनि इम्प्रूव करे सघो था। हाणे हीअ जेका आऊं तव्हांखे इंफॉर्मेशन ॾिनी आहे, इहा आऊं तव्हांखे ॾिनी आहे एजेंटिक AI सेशन जेको ईशान उस्मानी जो हो। ऐं ईशान उस्मानी हिकिड़ो टॉप क्लास जो डेटा साइंटिस्ट आहे ऐं हिकिड़ो AI इंजीनियर तव्हां चई सघो था आहे, जेको शुरू खां कमु कंदो पियो अचे जाम सालनि खां। त
हीअ जेका इंफॉर्मेशन तव्हांखे ॾिनी आहे उहा हिकु ऑथेंटिक रेफरेंस मां ॾिनी आहे। ऐं पर्सनली हिन डोमेन में न आहियां ऐं एजेंटिक AI में अञा न आयो आहे। ऐं जेको आहे डेटा साइंस, डेटा एनालिसिस ऐं क्लासिकल मशीन लर्निंग पढ़ी आहे थोरी घणी। ऐं हाणे ऐं जेको आहे ब्लॉक चेन एक्सप्लोर करे रहियो आहे। त तव्हां बेफ़िक्र थी ही प्रेज़ेंटेशन जेको तव्हांखे हेठि लिंक ॾियां थो उनखे फॉलो करे सघो था, छो जो ही हिकिड़े वर्ल्ड क्लास डेटा साइंटिस्ट जो प्रेज़ेंटेशन आहे ऐं जेको तव्हां हिकिड़ो ऑथेंटिक माण्हू आहे ऐं तव्हां हुनखे बेफ़िक्र थी फॉलो करे सघो था। वॾी महिरबानी।